नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त नंगरपारकर में चोटी डैमनि जो कमु जारी है, जिन जे मुकमल थियण सां ज़रायत खे हथी मिलंदी। नंगरपारकर जे इलाइक़नि में 23 डैमनि जो कमु मुकमल थी चुको है, 11 डैमनि जो कमु जारी है। कुल चोटी डैम तैयार थियण बाद 80,000 एकड़ ज़मीन आबाद थींदी। थरकोल में नौकरियुनि जो हक़ थरियुनि जो आहे, थर जे कोयले में रोज़गार जो हक़ थरियुनि जो आहे ऐं नौकरियूं थरियुनि खे मिलण घुर्जनि। पीपी सरकार जे दौर में थरी औरतुनि खे डिंपर ड्राइवर भी बनायो वियो आहे। वॾे वज़ीर चयो त इमरान सरकार महांगाई जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। अटो खंड ऐं दवाउनि जा अघ आम माण्हुनि जे पहुच खां परे थी विया आहिनि। वॾे वज़ीर ख़िताब कंदे अटे जे वधंदड़ अघनि, थरकोल ब्लॉक जे मुतासिर ॻोठनि ऐं पोस्टिंग खां महरूम लेडी हेल्थ वर्करनि पारां अलॻि अलॻि एहतजाज कया विया। वॾे वज़ीर ख़िताब बाद पिंडाल में लही आयो, जिते मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कयूं, इंसाफ जी यकीन दहानी कराई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।